रैली कढण जो मकसद मुझे हिकिड़ो नंढो आहे त असां सभु सिंध वारा जेतिरा बि माण्हू आहियूं हे सभु मिली करे असांजे सिंध जा हालात चेंज कयूं, असांजे कल्चर खे ज़िंदा रखूं। हिन करे असांजो कल्चर तव्हां ॾिसो न्यू जनरेशन आहे, खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके कल्चर खे विसरी वेठा आहिनि। त असां पंहिंजे कल्चर खे गॾु खणी हलूं, कुझु न कुझु कयूं। हिन लाइ जेतिरो थी सघे, चाहे छोकिरी हुजे छोकिरो हुजे, कोई फ़र्क़ु न आहे, असांखे कुझु न कुझु करणु खपे। हर साल असां रैली कढंदा आहियूं, सभु शामिलु हूंदा आहिनि। तव्हांजो बि शुक्रिया, तव्हां हिते आया आहियो। थैंक यू। नेक्स्ट टाइम लास्ट टाइम जॾहिं तव्हां रैली कढी त उन ते तव्हांजे मथां तनक़ीदूं कयूं पटका पाइण ते या मर्दाना? लास्ट टाइम मां पटका कोन पाया हुआ। जंहिं टाइम मां फर्स्ट रैली कई हुन टाइम मां पटका मूंखे पातल हुआ, बिकॉज हिन करे त असांखे ख़बर न आहे। कुझु लिबास चवां थी न, न्यू जनरेशन खे एॾो ख़बर न आहे। असां निकिरंदासीं त असांखे ख़बर पवंदो न। बाक़ी पटका हिन दफ़ा तव्हां नथा ॾिसो, हर छोकिरी जे मथे ते तव्हां अजरक पिया ॾिसो, और बिल्कुलु असां अजरक असांजी शान आहे, हिन खे असां बरक़रार रखंदासीं। ॿियो जेको सिंधु दरिया ते जेको दाड़ो लॻे पियो उन जे हवाले सां तव्हां कुझु इसके बारे में मुझे नहीं पता। सिंधु दरिया ते पाणी ते कैनालनि ते जेको दाड़ो लॻे पियो पाणी ते उन जे बारे में तव्हां? इन लाइ बि बसि हे ई चवणु चाहींदमि त असांजी सभु कोशिशि आहे, मिली करे कोशिशि कुझु न कुझु इंसान करे ज़रूरी आहे असां लाइ।